अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाम सीज़न 2 जे बारे में वरी अपडेट आंदी आहे। इहा अॼु तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो ड्रामा सीरियल दुलाम हिकु बहितरीनु ड्रामो हुयो। पंहिंजे वक़्त जो जेको ख़तमु थियो तव्हां असां ॾिठो, हर माण्हू खे वणियो ऐं हर माण्हू सीज़न 2 लिखी रहियो आहे। दुलाम सीज़न 2 हुजे, दुलाम सीज़न 2 अचणु घुरिजे, दुलाम सीज़न 2 में सुठी कहाणी हुजे। ऐं हर कंहिंजी जेको आहे न इहे लॻी पई आहे, कमेंट जे मथां कमेंट अची रहिया आहिनि, इहे मैसेज अची रहिया आहिनि। अॼु इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। दोस्तो ड्रामा तव्हां हज़ारे ॾिठा, पर दुलाम जहिड़ो ड्रामो वाक़ई को न आयो न ईंदो। ऐं सीज़न 2 जी जेकियूं ॻाल्हियूं आहिनि इन जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि त इन हिसाब सां सीज़न 2 अचणु घुरिजे ऐं डायरेक्टर राइटर खे सोचणु घुरिजे त वाक़ई जेको आहे न दुलाम जो सीज़न 2 अचणु घुरिजे, छो त दुलाम माण्हुनि खे ॾाढो पसंदि आयो। जे अगरि सीज़न 2 तयारु बि कयो वियो त ॾाढो वणंदो, अञा मक़बूल वधीक थींदो, उन में अञा बहितरी कई वेंदी, छो त हिन ॾिठो हिन केतिरी जेको आहे व्यूवरशिप हासिलु कई दुलाब। ऐं डायरेक्टर राइटर हाणे उन अंदाज़े सां अॻिते ड्रामो वरी लिखी सघनि था। बहरहाल ईअं फ़िलहालु त थियंदो नज़र कोन पियो अचे। थी सघे थो अॻिते हली फ्यूचर में साल 6 महीने खां पोइ मतां दुलाब सीज़न 2 तयारु कयो वञे, कहिड़ी ख़बर। फ़िलहालु इन जी का जेको आहे अपडेट्स मथां न आहे आई। बाक़ी इहो आहे ॿिया ड्रामा नवां अची रहिया आहिनि काफ़ी सारा, जेको आहे न उहे तव्हांखे ॾिसणा पवंदा। फ़िलहालु मतां उन्हनि ड्रामनि में हिन ड्रामे जी कहाणी मिलंदी जुलदी ॾिनी वञे अॻिते, नालो मतां ॿियो ऐं कहाणी अहिड़े क़िस्म जी थी सघे थी अचण वारे ड्रामनि में। ऐं तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि, असां उहे पढ़ूं पिया। वरी महिरबानियूं लाइक सब्सक्राइब ऐं कमेंट कंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।